अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो। उम्मीद आहे तव्हां सभु केरु सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, जिथे बि रहंदो ख़ुशि रहंदो, आबाद रहंदो। अल्लाह तव्हांखे ढेर सारियूं ख़ुशियूं नसीब फरमाए। मां तव्हांजो होस्ट सजाद अली ईसपाणी ऐं हमारी ॾिसी रहियो यूट्यूब चैनल सजाद अली ईसपाणी। अॼु तव्हां भाइरनि लाइ ॾाढो ज़बरदस्त सॉफ्टवेयर आंदो आहे, ॾाढो मज़ेदार सॉफ्टवेयर आहे। अगरि अव्हांखे बि शौक़ु आहे शेर व शाइरी जो ऐं शेर व शाइरी पढ़ण जो शौक़ु आहे या चवण जो शौक़ु आहे, अगरि तव्हां टिकटॉक जी माना वीडियो ठाहे शेर व शाइरी चवण था चाहियो, तव्हांखे किथां माना शाइरी नथी मिले, तव्हां भाइरनि लाइ हीउ सॉफ्टवेयर मां आंदो आहे। ॾाढो ज़बरदस्त सॉफ्टवेयर आहे। तव्हां हिन खे इस्तेमालु करे माना पंहिंजी शेर व शाइरी माना सही करे सघो था। हिन में ॾाढियूं ज़बरदस्त माना शाइरियूं तव्हांखे हली ॾेखारियूं था पंहिंजी मोबाइल जी स्क्रीन तरफ़। तव्हां ॾिसो हीउ सॉफ्टवेयर तव्हांखे कीअं थो लॻे ऐं कीअं इंस्टॉल थींदो। हलो तव्हांखे वठी था हलूं पंहिंजी मोबाइल जी स्क्रीन। नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। पहिरियों असां हिते ओपन कंदासीं प्ले स्टोर जेको हर मोबाइल में जेको हूंदो आहे। प्ले स्टोर जी आई डी सभिनी खे ख़बर हूंदी त प्ले स्टोर किथे हूंदो आहे। असां सभ खां पहिरियों प्ले स्टोर में ईंदासीं। असां हिन खे ओपन कंदासीं प्ले स्टोर खे। असां जीअं प्ले स्टोर खे ओपन कयो त मथे तव्हांखे ऑप्शन मिलंदो सर्च बार जो। मथे जीअं लिखियलु आहे सर्च, असां हिन खे सर्च में ईंदासीं। हाणे हिते असां टाइप कंदासीं सिंधी पोइट्री। हाणे माना सिंधी शाइरी जेका असांखे हिन में मिलंदी। मसलन असां लिखूं था, हीअ ॾिसो स्पेल तव्हां ॾिसिजो, इहा ई माना लॻाइजो, हिन में का मिस्टेक न कजो। अगरि तव्हां मिस्टेक कंदो त तव्हां जेका आहे माना शाइरी जेको ऐप आहे वरी ॿियो तव्हां वटि अची वेंदो। हाणे मसलन मां हीअ जीअं स्पेल लिखां पियो, तव्हां इहा ई ॾिसी करे माना लॻाइजो। हाणे असां हीअ स्पेल माना जेका आहे असां लॻाई आहे। हाणे हिन खे असां कंदासीं सर्च। हाणे जीअं असां सर्च कयो त पहिरें नंबर ते जेका आहे असांजी जेका आहे शाइरी जो जेको ऐप आहे उहो असां वटि अची वियो आहे। तव्हां ॾिसो था हीअ शाइरी जो ऐप आहे। हाणे असां हिन खे इंस्टॉल कंदासीं पंहिंजी मोबाइल में। मां हिन खे हिते ई माना हल्को टच कंदोमांसि। असां हिन खे जीअं हल्को टच कयो, छो त अॻु में मूं वटि हीअ ऐप जेको आहे इंस्टॉल थियल आहे, इन जे करे चए पियो तव्हां जेको आहे पंहिंजो तव्हांजो ऐप इंस्टॉल थियल आहे, तव्हां हिन खे ओपन कयो। हाणे मां हिन खे ओपन कंदुसि। जीअं असां हिन खे ओपन कयोसीं, तव्हां ॾिसो पिया हिन में हीअ शाइरी आहे, सिंधी शाइरी आहे। ॾाढी ज़बरदस्त शाइरियूं अथसि, माना हर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी आहे, उस्ताद बुखारी जी आहे, शेख अयाज़ जी आहे। माना ॾाढी ज़बरदस्त शाइरियूं अथसि। खिल भोग जूं शाइरियूं अथसि, माना लोकल शाइरियूं जेके हूंदियूं आहिनि खिल भोग जूं, उहे माना हिन में शाइरियूं आहिनि। तव्हांखे ही माना ॾाढो सुठो ऐप लॻंदो, ॾाढो वणंदो। तव्हां अगरि शौक़ीन आहियो टिकटॉक ते माना शाइरी जा जेके स्टेशन थींदा आहिनि माना चवण जे लाइ, माना तव्हां चओ था त माना टिकटॉक ते मां शाइर जे ज़रिए माना शाइरी माना चवां, उहा शाइरी तव्हां हिन मां कढी करे बाआसानी पंहिंजी टिकटॉक जी वीडियो ते स्नैक जी वीडियो ते तव्हां माना ठाहे सघो था। हीउ ॾाढो ज़बरदस्त ऐप आहे। हिन खे तव्हां इंशाअल्लाह इस्तेमालु कजो, ॾाढो तव्हांखे माना मज़ो ॾींदो। मसलन मां हिकिड़ी शाइरी तव्हांखे उस्ताद बुखारी जी मां खोले ॾेखारियां पियो। जीअं ॾिसो तव्हां हीअ उस्ताद बुखारी जी शाइरी लिखियलु आहे, तव्हां हिन खे पढ़ी करे ॾिसी था सघो त ॾिसो कहिड़ी ज़बरदस्त शाइरी लिखियलु आहे। वरी मां हिन खे बैक कंदुसि, वरी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी असां खोले पिया ॾेखारियूं। हाणे कुझु हेठि त अची वियो, मां हिन खे मां पोइ कयो। हाणे ॾिसो हीअ शाह लतीफ़ जी शाइरी आहे, शाह लतीफ़ जी शाइरी तव्हां ॾिसो पिया। हीअ सही शाइरी आहे, ॾाढी ज़बरदस्त शाइरी तव्हांखे हिन ते मिलंदी। ऐं मज़ाक जे हिसाब सां अगरि तव्हां मज़ाकी माण्हू आहियो, मज़ाक जे हिसाब सां तव्हांखे शाइरी वणंदी आहे त उहा माना शाइरी तव्हांखे हिते मिलंदी। मसलन हीअ ॾिसो तव्हां लिखो पिया, ॾिसो पिया हीअ साईं खिल भोग जी शाइरी आहे। जी फिर तव्हां ॾिसो पिया हीअ शाइरी आहे, ॾिसो खिल भोग जी शाइरी आहे। जीअं मसलन हिते लिखियो पियो आहे, हिकु नौजवान बैंक में सिक्योरिटी गार्ड जी नौकिरी लाइ वियो, पुछंसि अंग्रेज़ी ईंदी अथई? नौजवान चयो, फर कंदड़ अंग्रेज़ी खां ईंदा छा। जी तव्हां हिते ॾिसो था, हीअ ॾिसो अंग्रेज़ी माना मसलन हीअ खिल भोग जी हिकिड़ी शाइरी तव्हां वटि लिखियलु आहे। हीअ ॾिसो हीअ खिल भोग जी शाइरियूं माना मुकमल शाइरियूं जेके आहिनि, मज़ाक या मज़ा जेका शाइरी आहे तव्हांखे हिन ते मिलंदी। वरी बैक करे तव्हांखे वरी ॿी शाइरी मां ॾेखारियां पियो। मां हिते शेख अयाज़ साहिब जी शाइरी तव्हांखे ॾेखारियां पियो। हीअ ॾिसो हीअ शेख अयाज़ जी शाइरी आहे, तव्हां ॾिसो हीअ शाइरी बि तव्हां पंहिंजी। हाणे ॾिसो हीअ शेख अयाज़ साहिब जी शाइरी आहे, तव्हां ॾिसो था। हिन खे तव्हां बाआसानी पंहिंजी मोबाइल ते इस्तेमालु करे पढ़ी सघो था। ॾाढो ज़बरदस्त ऐप आहे, इंशाअल्लाह तव्हांखे ॾाढो पसंदि ईंदो। ऐं जीअं भाइर असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे, असां हुनखे रिक्वेस्ट पिया कयूं त असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। इंशाअल्लाह नेक्स्ट वरी ॿी कंहिं वीडियो में तव्हां सां मिलंदासीं। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह तव्हां सां मिलंदासीं। ओके, ख़ुदा हाफ़िज़।